Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सखर ऐं खैरपुर ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात। सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात दौरान भितियूं ऐं छितियूं किरण सबबि हिकु औरत फौत, 10 खां वधीक ज़ख़्मी। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। रस्तनि ऐं घिटियुनि ते पाणी बीहण सबबि शहरनि खे ॾुखियायूं। खैरपुर, रोहड़ी, पीरगोश, कंधरा ऐं भरपासे जे इलाइक़े में बरसात सबबि आम ज़िंदगी मुतासिर। 700 खां वधीक फीडर स्ट्रिप थी विया। केतिरनि ई इलाइक़नि खे बिजलीअ जी फ़राहमी मुअत्तल। कराची जे साहिल ते कार्गो जहाज़ केतिरनि ई कलाकनि खां फाथल। जहाज़ खे कढण जे लाइ ऑपरेशन शुरू न थी सघियो। जहाज़ जो हेठियों हिसो वारीअ में दॿिजी वञण सबबि रेस्क्यू ऑपरेशन चैलेंज बणिजी वियो। केपीटी इख़्तियारियुनि जहाज़ खे कढण जे लाइ ऑपरेशन खां इनकार करे छॾियो। केपीटी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त जहाज़ जो लंगर टुटी वियो हो, जंहिं सबबि समुंड किनारे ते फासी पियो। अहिड़ी सूरतहाल में मेडे कॉल ॾिनी वेंदी आहे। बंदरगाह इंतिज़ामिया जहाज़ कढण जे लाइ फौरी मदद मुहैया करण में नाकाम। इंसानी हक़नि बाबति वफ़ाक़ी वज़ीर तरफ़ां इस्लामाबाद में नारी नूर मुक़दम जे क़त्ल ते ॻणतीअ जो इज़हार। वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त नूर मुक़दम जो क़त्ल औरतुनि मथां ज़ुल्म यादि ॾियारे रहियो आहे। औरतुनि ते तशदुद ऐं क़त्ल जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। असांखे यकीनी बणाइणो आहे त केर बि कानून खां मथे नाहे। असर रसूख़ रखंदड़ ॾोहारी कानून खां भॼी नथा सघनि। इस्लामाबाद जे इलाइक़े F74 में नारी नूर मुक़दम जे क़त्ल वाक़े जो केस दाख़िल। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नारी खे गोली हणी क़त्ल करण बैदि खेसि ज़बह करे छॾियो हो। सिंध सूधो। सॼे मुल्क में ॿिए ॾींहुं बि ईद उल अज़हा मल्हाई पई वञे। ईद जे ॿिए ॾींहुं बि सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी जो सिलसिलो जारी। घरनि में लज़ीज़ ताम तयारु करे मिटनि माइटनि खे दावत ॾियण जो सिलसिलो बि जारी। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख्य रस्तनि तां गंद किचिरो हटायो वियो। नंढनि रस्तनि ऐं घिटियुनि मां कुर्बानी जे जानवरनि जा ओझ न हटाया विया। रहवासियुनि खे ॾुखियायूं। वॾो वज़ीर मुराद अली शाह भान सईदाबाद में ईद गुज़ारण बैदि कराची वापसि। ॻोठ वाहौड में ईद जे ॿिए ॾींहुं वॾे वज़ीर तरफ़ां इलाइक़े जे माण्हुनि सां मुलाक़ातूं। संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात दौरान इलाइक़े वासियुनि तरफ़ां मसइलनि बाबति आगाही। वॾे वज़ीर तरफ़ां DC ऐं SSP जामशोरो खे इलाइक़े जा मसइला हल करण जी हिदायत। ऐं शाहपुर चाकर में टिकटॉक जे जुनून हिक ॿिए नौजवान जी हयाती खसे वरिती। जमड़ाव केनाल पुल ते टिकटॉक ठाहींदे नौजवान ॿुॾी वियो। वारसनि तरफ़ां ॻोल्हा जारी। कुझु ॾींहं अॻु बि हिकु नौजवान टिकटॉक वीडियो ठाहिण जे चकर में ॿुॾी वियो हो।